कंदासी फुरा अगवा सरेआम मजाल को रोके असांखे। कंदासी अगवा फुरा सरेआम मजाल को रोके असांखे। बाकी दम ना है पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। कंदासी अगवा फुरा सरेआम मजाल को रोके असांखे। असां सिंधिया धाड़ियल एॾा मज़बूत आहियूं। अलवत आहिनि सभु भोतार जीअनि, ज़ालिम बेरहम सिंध जा सरदार जीअनि। हूंदी आ फुल सपोर्ट वक्त तंजी ओखे असांखे। बाकी दम ना है पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। पुलिस में असांजा बि हमदर्द आहिनि, अंदरां जूं ख़बरां ॾियण जा पाबंद आहिनि। पटे भाई करे मामला ॾींदा आहिनि ओके असांखे। बाकी दम ना है पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। पुलिस जा गिला अलाह असां न कंदासीं, दुश्मन कंदो गिला। हो भला न वीचारा करोड़ रुपया ऑपरेशन जे नाले ईंदा आहिनि, नामूने सां बंद ते ईंदा आहिनि। 5-6 बचड़े वारा गरीब पुलिस वारा मारायूं हलिया वेंदा आहिनि। पर यार मुंहुं न घुचायो अथव असां अॼु ॾींहं ताईं। अलाह वधाईंदो सलामत रखंदो असांजो साथ पुलिस सां धाड़ियलनि जो। ईमानदार ऑफिसर हाँ लाठड़ा ॿुधो, हिते ॾाढो सो गाबो लिखिया पढ़ा ॿुधो। छॾींदासीं तर तपाए कयो चैलेंज कई ॿार कलो के असांखे। बाकी दम ना फौज पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। असां बेरहम हथ में कलाशन्या, असां बेरहम हथ में कलाशन्या। अवाम खे ॾिसो रुगो टेंशन ही टेंशन आ। असां में इंसानियत न अफ़सोस कयो अॼोके या परोके असांखे। बाकी दम ना फौज पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। हुजवा इंसान माण्हू सां मोहब्बत हुजे हा, हिन ॾाढ ज़ुल्म खां नफ़रत हुजे हा। पर वारस रहम न सिखायो हिन ज़िंदगीअ जे मौक़े असांखे। बाकी दम न आ पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। कंदासी अगवा फुरा सरेआम मजाल को रोके असांखे। बाकी दम न आ पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। सिंध वासियो सलाम सभिनी खे। हिन मैसेज खे सरेआम कयो भले एसपी ॿुधे, DIG ॿुधे, IG ॿुधे, वज़ीर आला ॿुधे, भली वे ॿुधनि पर फ़र्क़ु न पवंदो। वज़ीर आज़म ॿुधे, आर्मी चीफ ॿुधे, सदर ॿुधे, सदर जे ॿुधण सां फ़र्क़ु न पवंदो। घणे खां घणो शेयर कजो। जे बि शेयर न कयो ॾिसो था न हिंदुनि सां वैल लड़नि था असांजे। असां धाड़ियल आहियां, मां बेरहम बेले खां ॻाल्हायां थो पर कंदार खान, मां धाड़ियल कंदार खान ॻाल्हायां थो। चवां थो हिन मैसेज खे घणे खां घणो शेयर कयो त हिंदुनि वारी कार कंदो मां लड़नि था न। अनकरीब सिंध में बि को शरीफ़ माण्हू हिते न रहंदो। एॾो तपाईंदासीं हिन सां। अलाह वधाए सो वधे उन जे हुकूमत में का असांजे मथां फौजी ऑपरेशन त छा पर पुलिस जी सीरियस ऑपरेशन बि न थी। हाणे धन आवेस वधो, हाँ सदर थियो आहे ॿीहर। अलाह वधाईंदुसि अमेरिका जो सदर थींदो पर अमेरिका जी बि हीअं ई कंदासीं। हाणे बाक़ाइदा सिंध तपाइणी आहे असांखे। आहे को हिंदुनि जो वारी वारिस ना है। इन हिन सिंधुनि खे असां सफ़ा तपाईंदासीं। कंदासी फुरा अगवा सरेआम मजाल को रोके असांखे। कंदासी अगवा फुरा सरेआम मजाल को रोके असांखे। बाकी दम ना है पुलिस में जो अची गोली ठोके असांखे। कंदासी अगवा फुरा सरेआम मजाल को रोके असांखे। असां सिंधिया धाड़ियल एॾा मज़बूत आहियूं। अलवत आहिनि सभु भोतार जीअनि,
ज़ालिम बेरहम सिंध जा सरदार अची वञे हूंदी आ फुल सपोर्ट वक्त तंजी ओखे असांखे बाक़ी दम न आहे पुलिस में जो अची गोली ठोके असांखे पुलिस में असांजा बि हमदर्द आहिनि अंदरां जूं ख़बरां ॾियण जा पाबंद आहिनि पटे भाई करे मामला ॾींदा आहिनि ओके असांखे बाक़ी दम न आहे पुलिस में जो अची गोली ठोके असांखे पुलिस जा गिला अलाह असां न कंदासीं दुश्मन कंदो गिला हो भला न वेचारा करोड़ रुपया ऑपरेशन जे नाले ईंदा आहिनि नामूने सां बंद ते ईंदा आहिनि 5-6 बचड़े वारा गरीब पुलिस वारा माराई हलिया वेंदा आहिनि पर यार मुंहुं न घुचायो अथव असां अॼु ॾींहं ताईं अलाह वधाईंदो सलामत रखंदो असांजो साथ पुलिस सां धारे लंघियो ईमानदार ऑफिसर हाँ लाटड़ा ॿुधो हिते ॾाढो सो गाबो लिखिया पढ़ा ॿुधो छॾींदासीं तर तपाए कयो चैलेंज कई ॿार कलो के असांखे बाक़ी दम न फौज पुलिस में जो अची गोली ठोके असांखे असां बेरहम हथ में कलाशन्या असां बेरहम हथ में कलाशन्या अवाम खे ॾिसो रुगो टेंशन ही टेंशन असां में इंसानियत न अफ़सोस कयो अॼोके या परोके असांखे बाक़ी दम न फौज पुलिस में जो अची गोली ठोके असांखे हुजवा इंसान माण्हुनि सां मोहबत हुजे हा हिन ॾाढ ज़ुल्म खां नफ़रत हुजे हा पर वारस रहम न सिखायो हिन ज़िंदगीअ जे मौक़े असांखे बाक़ी दम न आ पुलिस में जो अची गोली ठोके असांखे कंदासीं अगवा फुरा सरेआम मजाल को रोके असांखे बाक़ी दम न आ पुलिस में जो अची गोली ठोके असांखे सिंध वारो छा था ॿुधो